अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु ला शरीक लहु वला ज़िद्द लहु वला निद्द लहु वला मिस्ल लहु वला मिसाल लहु व नशहदु अन्ना सय्यदना व सनदना व हबीबना वहबीबना व नबीना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अल्लज़ी अरसलहु बिल हक़्क़ि बशीरन व नज़ीरा बशीरन व नज़ीरन व दाइयन इलल्लाह व दाइयन इलल्लाह बिइज़्निही व सिराजम मुनीरा अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैला लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर।
व आतैना मूसल किताब वजअलनाहु हुदल लिबनी इस्राईल अल्ला तत्तखिज़ू मिन दूनी वकीला। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आल मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आल इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आल मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आल इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अजीज दोस्तों, बुजुर्गों एवं भाइयों, अल्लाह ताला पंहिंजे फज़ल ऐं करम ऐं बाज सां अॼोकी भलारी रात अवां असांखे पंहिंजे पाक घर मस्जिद शरीफ में जमो फरमाए पाक क़ुरान अज़ीम जे ॿुधण ॿुधाइण जो मौक़ो नसीब फरमायो आहे। शला अल्लाह ताला अवां असांजूं ख़ाली झोलियूं पंहिंजे रहमत सां माला माल बणाए। असांजी अॼोकी मजलिस खे अल्लाह ताला अवां असांजे लाइ हिदायत जो, अवां असांजे लाइ निजात जो, जन्नत में वञण जो ज़रियो बणाए। ऐं मां दुआ थो कयां असांजे प्यारे भाउ मुजाहिद शाहिद हुसैन सुमरे साहब पंहिंजे चाचे साईं जे मोहम्मद पुनल ऐं हुन जे घर वारी जी इसाले सवाब जे लाइ ही क़ुरान पाक जो जलसो रखायो आहे। चल अल्लाह ताला उन्हनि पंहिंजनि बाननि जी क़बर खे बेश्त जो बाग बणाए जन्नत जा आला दर्जात नसीब फरमाए। ऐं असांजे प्यारनि भाइरनि हज़रत मौलाना साईं कारी मोहम्मद सादिक साहब ऐं असांजे बिरादरम हज़रत मौलाना कारी साईं अब्दुर्रहमान शेख साहब जी मेहनत खे भी अल्लाह ताला पंहिंजी बारगाह में मंजूर मक़बूल फरमाए। जिन असां भी राब्तो करे हिन रहमत ऐं बरकत वारी महफ़िल में कुछ घड़ियूं शरीक थियण जी दावत ॾिनी। चल अल्लाह ताला अवां असां समूरनि जी हाज़िरीअ खे पंहिंजी बारगाह में मंजूर मक़बूल फरमाए। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो बुजुर्गो ऐं भाइरो, मां वाजे सामूं क़ुरान अज़ीम जे 15 सिपारे मां हिकड़ी आयत सगोरी बायतूं सगोरियूं तिलावतूं कयूं आहिनि। अल्लाह तबारक व तआला इन आयतुनि में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मेराज बयान फरमायो आहे। ही रजब जो महीनो हली रहियो, ये 3 महीना वडे शान वारा महीना आहिनि। रजब जो महीनो भी वडे शान वारो महीनो आहे। शबान जो महीनो भी वडे शान वारो महीनो आहे। ऐं इन्हनि महीननि खे
एक तो इन जे करे शान मिलियो आ जो रजब महीने में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन के मेराज नसीब थियो आ। शबान जे महीने में 15 शबान जी रात हुआ भी वडी फजीलत वारी रात आहे। ऐं बे नंबर ते ये बही महीना रमजान शरीफ जा करीबी महीना आहिनि। इन्हनि खां जल्द बाद में रमजान शरीफ जो महीनो अची वेंदो आहे। हदीस पाक जे अंदर तो जे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जिंदगी मुबारक में जॾहिं भी रजब जो महीनो ईंदो हो, शबान जो महीनो ईंदो हो, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन नबूवत वारा हथड़ा मुबारक मथे खणी अल्लाह से को दुआ घुरण फरमाईंदा हा। केड़ी? नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन दुआ ये घुरदा, अल्लाहुम्मा बारिक लना फिर रजब व शबान व बल्लगना इला रमजान। ए मुंहिंजा रब साईं रजब जो महीनो आहे, शबान जो महीनो आहे, असांखे पंहिंजी ज़िंदगीअ में हयातीअ में बरकत नसीब फरमाए। भलारो महीनो रमजान जो असांखे पंहिंजी ज़िंदगीअ हयातीअ में नसीब फरमाए। ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने हुकुम फरमायो तो रजब जे महीने खाई, शबान जे महीने खाई, रमजान जे महीने जी आस्ते आस्ते तैयारी शुरू कयो। सौदो सामान वठी रखो रमजान जे महीने जे लाइ। अल्लाह ताला तव्हांखे रजब ऐं शबान खां रमजान जे महीने जो अजुर सवाब नसीब फरमाई। एॾे शान वारो आहे रमजान शरीफ जो महीनो जो उन महीने जो अल्लाह से कुरान शरीफ में नालो बयान फरमायो आहे कि न? कुरान अजीम में अल्लाह से फरमायो शहर रमजान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल कुरान। ॾाढियां जो सुभान ओ फरमाए शहर रमजान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल कुरान हुदल लिन्नास व बय्यिनातिम मिनल हुदा वल फुरक़ान। इंशाअल्लाह ताजे न कंबर शहर के कुरान पाक जे लोलन सा लोडणो। अल्लाह से फरमायो और रमजान शरीफ जे महीने जो एडो वडो शान, एडो वडो माने मर्तबो इन जे करे थियो आहे जो इन महीने में ही रहमत ऐं बरकत ऐं हिदायत ऐं नूरानियत वारे कुरान अज़ीम जो नुज़ूल थियो आहे। जे महीने में कुरान अज़ीम नाज़िल तो थे उन महीने के अल्लाह ताला एडो शान तो नसीब फरमायो। वो महीनो महीनन जो सरदार तो थी वने। जे रात में कुरान अज़ीम नाज़िल तो थे उन रात के अल्लाह ताला एडो शान ऐं मान ऐं मर्तबो नसीब तो फरमाए जो उन रात के अल्लाह ताला सजे साल जे रातन जी सरदारी नसीब तो फरमाए छड़े। अल्लाह ताला कुरान अज़ीम में फरमाए ओ फरमाए इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र वमा अदराक मा लैलतुल क़द्र लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फि शहर। अल्लाह ताला उन रात के एडो शान मान मर्तबो नसीब फरमायो जेको माण्हू उन रात में जागी इबादत तो करे अल्लाह ताला उनके 1000 महीनन जे रातन खां वधीक अजर ऐं सवाब तो नसीब फरमाए। रमजान जो वो महीनो आ जेको माण्हू उन महीने में हिकड़ो महीनो रोजा तो रखे सजे साल जे रोजन जो सवाब सजे साल जा गुनाह माफ। रमजान जो महीनो भी शान वा। शबान जो महीनो भी वडे शान ऐं मान ऐं मर्तबे वारो महीनो आन करीब अचण वारो आ। ओ शबान जे महीने में जेका 15 शबान जी रात आ
वह एडे शान मान मर्तबे वारी रात है जो मुझे प्यारे पैगंबर मुझे रहमतुल आलमीन साईं नबुवत वारी पाक ज़ुबान मुबारक सां ॿुधाईंदे फरमायो त 15 शअबान जी रात सिजलण खां वेंदे ॿिए ॾींहं जे सुबुह जे सिज उभण ताईं अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात आसमान जा सभई दरवाजा खोले आ ऐलान फरमाईंदी आ बानो सॼो साल तव्हां परेशान हूंदा हो मन असांजी का दुआ क़बूल थिए अॼु तव्हांजे ज़िंदगीअ में अहिड़ी बरकत वारी रात अची वई आहे मां अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात तव्हांजे इंतज़ार में वेठी आहे जेका शइ वणे में घुरण तव्हांजो कमु आहे ॾियणु मां अल्लाह रब्बुल आलमीन जे ज़ात जो कमु आहे जेका शइ वणे में घुरण हर शइ जा खज़ाना मां अल्लाह वटि इन्नल्लाह खालिकु कुल्ल शै जेके भी शयूं नज़र अचनि थियूं सभु मांजी मखलूक सभिनी जो ख़ालिक मां अल्लाह जेका शइ वणे में घुरो जे परेशान आयो दुआ घुरो ओ जो की रात जे बरकत सां तव्हांजूं परेशानियूं ख़त्म कया रिज़्क़ रोज़ीअ में तंगी आ दुआ घुरो त जो की रात जी बरकत सां तव्हांजे मथां रिज़्क़ रोज़ीअ जा दरवाज़ा खोले छॾिया जेकॾहिं परेशान आयो दुआ घुरो त परेशानियूं दूर कयां कर्ज़न मर्ज़न में मुब्तला हो दुआ घुरो त जो की रात जे बरकत सां तव्हांजा कर्ज़ मर्ज़ दूर कयां बीमारी में शिफ़ा ॾिया पर जेकॾहिं औलाद जी नेमत खां महरूम हो दुआ घुरो त जो की रात जी बरकत सां मां अल्लाह ताला तव्हांखे औलाद जी नेमत सां माला माल करे छॾियां कंहिं वटि आहिनि खज़ाना कुरान अज़ीम में अल्लाह से फरमाया बुल मैयशा इनासौ यहबुल मैयशा ज़ुकूर औ युज़व्विजुहुम ज़ुकरानौ व इनासा वयजअल मन यशाअ वकीमा अल्लाह से फरमा दो मांजे हथ में औलाद जा खजाना मुंहिंजी मर्ज़ी आहे कंहिंखे पुट ई पुट ॾिया मुंहिंजी मर्ज़ी आहे कंहिंखे न्याणियूं न्याणियूं ॾिया मुंहिंजी मर्ज़ी आहे कंहिंखे ॿई गॾे ॾिया मुंहिंजी मर्ज़ी आहे कंहिंखे अल्लाह से फरमाए थो औलाद न ॾिया मुंहिंजी मर्ज़ी आहे कंहिंखे औलाद न ॾिया त मां सवा कंहिंखे ताक़त न आहे जो कहिड़ो कंहिंखे औलाद ॾेई सघे जेकॾहिं औलाद जी नेमत खां मारूम आयो दुआ घुरो अॼो की रात जी बरकत सां मां तव्हांखे अल्लाह से औलाद जी नेमत सां माला माल पर जेकॾहिं तव्हांजो वार वार गुनाहनि में भरियल आहे तॾहिं बि क़ुरान अज़ीम में अल्लाह से फरमाया ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहु हुवल गफूरुर रहीम अल्लाह से फरमाए तो तव्हांजा गुनाह भी घणा आहिनि घटि न आहिनि पर गुनाहगारऊ एबदारऊ बदकारऊ मां अल्लाह जी रहमत तव्हांजे गुनाहनि खां कई सां घणी ना उमेद न थियो अचो मां अल्लाह जे दरवाज़े ते सची दिल सां तौबा ताए वठणु तव्हांजो कमु आहे हिक ही झटके में तव्हांजा जबल ने पहाड़नि जहिड़ा गुनाह माफ़ करे जहन्नम खां बचाए जन्नती बणाइण मां अल्लाह जी ज़ात जो कमु आहे नबी सजन फरमायो 15 शअबान जी रात जी बरकत सां लखनि करोड़नि अरबनि खरबनि जी तादाद में अल्लाह से पंहिंजनि बाननि खे माफ़ी ॾेई जहन्नम खां बचाए जन्नती बणाए छॾी शअबान जो महीनो भी शान वारो
पर ही जेको महीनो हली रहा रजब जो इहो महीनो भी वॾे शान मान मर्तबे वारो महीनो आ जो हिन महीने जी 27 तारीख़ ते अल्लाह ताला इमाम अंबिया के मेराज नसीब फरमायो आ। हदीस पाक में तो जे इमाम अंबिया संजन फरमायो जन्नत में हिकड़ी नहर आ जंहिंजो नालो रजब आहे। नबी संजन फरमायो जंहिंजो पानी खीर खां वधीक सफेद माखीअ खां वधीक मिठो जेको भी माण्हू रजब जे महीने में हिकिड़ो भी रोज़ो तो रखे अल्लाह ताला उनखे क़यामत जे ॾियारे रजब नहर मां पानी पीअणो नसीब फरमाईंदो। नबी संजन फरमायो जेको रजब जे महीने में 7 रोज़ा तो रखे अल्लाह ताला उनजे मथां जहन्नम जा 7 ई दरवाजा बंद फरमाईंदो। नबी संजन फरमायो जेको रजब जे महीने में 8 रोज़ा तो रखे अल्लाह ताला उनजे लाइ जन्नत जा 8 ई दरवाजा खोलणो फरमाईंदो। नबी संजन फरमायो जेको रजब जे महीने में 10 रोज़ा तो रखे अल्लाह ताला उनजे आमाल नामे वारे दफ्तर मां गुनाहन खे खत्म करे उन जाइ ते नेकियूं लिखराए जन्नत जो हक़दार तो बणाए छॾे। वॾे शान वारो महीनो आ। हिन महीने में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे मेराज नसीब थियो आ। ऐं इहो जेको नबी साईं जो मेराज आ इहो भी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ईअं सम्झो हिकिड़ो मौजज़ो आ। मौजज़ो उनखे चइबो आहे जेको इंसानी अकुल खे आजिज़ करे छॾे सम्झ खां ई ॻाल्हि ॿाहिरि हुजे पर उहो अल्लाह साईं जंहिंखे नसीब फरमाए। वलियन खे करामतियूं ॾियण वारी अल्लाह जी ज़ात नबियन खे मौजज़ा ॾियण वारी जो अल्लाह जी ज़ात आ। यो मेराज भी नबी साईं जो मौजज़ो जंहिंमहिल नबी साईं मेराज करे मोटी आया और सुबह जो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मक्के शरीफ में ॻाल्हि कई। मक्के जे काफ़िरन के मुशरिकन के ॾाढी ॾुखी लगी वॾी ॻाल्हि फैलजी वई। उन्हनि ॾींहंनि में हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु ॿार सफ़र ते वियल हो जीअं ई मोटी आयो त मक्के शरीफ जे ॿाहिरां काफ़ी काफ़िर बीठा हा। काफ़िरन जो सरदार अबू जहल भी बीठो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ के सर करे फरमाए तो अबू बकर मां तोखां तो पुछा क्या छा भला कोई शख्स रात जे हिक हिस्से में मस्जिद हराम खां मस्जिद अक्सा खां 7 आसमानन खां मथे वञी करे वरी मोटी अची सघे थो छा? मां हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे जवाब तां कुर्बान वञा। हज़रत अबू बकर सिद्दीक़ फरमाए थो जेकॾहिं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इहा ॻाल्हि कंदा त मां अल्लाह जी ज़ात जो कसम खणी थो चवां धरती मथे वञी सघे थी आसमान हेठि अची सघे थो पर इमाम अंबिया जो फरमान मुबारक ग़लत नथो थी सघे। 100% सच। जॾहिं मलाकनि जो सरदार जिब्रील अमीन सेकंडन में आसमान खां धरतीअ ते अची सघे थो त इमाम अंबिया संजन छो न रात जे कुझु हिसे में एॾो सारो सफ़र करे था सघनि। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो इहो बि नबी संजन जो मेरा मौजज़ो आहे जो काफ़िरनि खे सम्झ में ई ॻाल्हि न पई अचे। काफ़ी अल्लाह से नबी संजन के मौजज़ा नसीब फरमाया। हिकड़े ॾियारे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि मक्के जा काफ़िर आया आहिनि। ही भी नबी साईं जो मौजज़ो आहे। चवनि था जेकॾहिं सचो नबी आहे त आसमान ते बीठल चोॾीअं जे चंड खे ॿ टुकर करे ॾेखार। नबी साईं जन नबूअत वारा हथड़ा मुबारक मथे खणी दुआ घुणो फरमाई मुंहिंजा अल्लाह साईं मां को चंड ॿ टुकर करण त न आयो आहियां मां त माण्हुनि खे तुंहिंजी तौहीद सेखारण आयो आहियां। मां त माण्हुनि खे तुंहिंजे दर ते आणण जे लाइ आयो आहियां। मां त माण्हुनि खे तोखां दुआऊं सेखारण जे लाइ आयो आहियां। ही अलाए कहिड़ियूं था काफ़िर ॻाल्हियूं कनि। अल्लाह से फरमाए मुंहिंजा प्यारा पैगंबर परेशान थियण जी का बि ज़रूरत नाहे। इहो जेको आसमान ते बीठल चोॾीअं जो चंड आहे इहो बि मुंहिंजी मख़लूक आहे। मां हाणे जो हाणे तुंहिंजे ताबे थो करे छॾियांसि। नबूअत वारी अशद आंगुर मुबारक सां इशारो ॾियण तुंहिंजो कमु आसमान ते बीठल चोॾीअं जे चंड खे ॿ टुकर करे धरतीअ ते केरे मके जे काफ़िरनि खे तुंहिंजो मौजज़ो ॾेखारण मां अल्लाह जी ज़ात जो कमु आहे। नबी साईं आंगुर मुबारक सां इशारो ॾींदा विया चंड ॿ टुकर थी हेठि धरतीअ ते किरंदो वियो। वरी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वरी आंगुर मुबारक सां इशारो कयो धरतीअ ते किरियल चंड मथे ओॾी विच आसमान ते रोशनी करे बीह रहियो। इहो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो मौजज़ो आहे।
ही भी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मौजूदो आहे जो हिकड़े ॾाड़े नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सफर में हलन था सहाबा किराम जी जमात गड्डा हलंदे हलंदे हिकड़ो पानी जो खूह अची वियो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो सहाबी बचो वडी अल्लाह जी मेहरबानी थी आ जो पानी जो खूह मिलियो आ जल्दी कयो पाण भी पियो जानवरन के भी पियारियो सफर जा सामान भी भरे खणी हलो सहाबी सगोरा उन खूह जे वेझो जो विया हीअं जो ॾिसंद पानी कोड़ो ज़हर लॻो पियो आहे मायूस हालत में मोटी आया अल्लाह जा रसूल पानी त कंहिं कम जो नाहे न पाण पी सघंदासीं न जानवर ढुक पींदा न सफ़र ते खणी हलंदासीं ॾाढो कोड़ो ज़हर पानी आहे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो पुट परेशान थियण जी का बि ज़रूरत नाहे वञो गिलास पाणी जो भरे अचो सहाबी सगोरा वञी करे गिलास पाणी जो भरे आया नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन नबूवत वारी लिब मुबारक कढी करे उन गिलास में पानी जे में मिलाए करे साहबन सगोरन के फरमाया पुट हाणे वञियो गिलास पानी जो खूह जे पानी में मिलायो साहबी सगोरा फरमान था असां इमामुल अंबिया रहमतुल्लाह आलमीन प्यारे पैगंबर जे नबूवत वारी लिब मुबारक वारो गिलास जो पानी जी खणी वञी खूह जे पानी में मिलायोसे जेको कोड़ो ज़हर पानी हो साईं जी लिब मुबारक जी बरकत सां माखी ऐं मिस्री खां वधीक मिठो बणजी ही भी इमामुल अंबिया साईं जो मौजूदो आहे जो सुलह हुदैबिया जे मौके ते ओ 1400 सहाबी सगोरा इमामुल अंबिया साईं वट आया अल्लाह जा रसूल सफर में तकलीफ अची वई आहे ॾाढो सफर जो सामान असांजो सॼो खपी वियो आहे जानवरों जो बुख ते तड़पंदा काई शे ना है नबी सजन फरमायो वञो मशकीज़ निचोड़े करे जेको पानी निकरे खणी अचो सहाबी सगोरा विया 1400 सहाबी सगोरा मशकीज़ निचोड़ियो केमो टेपो केमो ॿ टेपा केमो 5 टेपा अधु गिलास पानी जो नबी सजन वटि खणी आया ओ इमामुल अंबिया सजन उन अध गिलास पानी जे में नबूवत वारो हथ मुबारक विझी करे हिया बार जो कढण फरमायो त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे नबूवत वारन आंगुरन मुबारकन मां पानी जा फुहारा निकरण शुरू थी या एडो पानी निकतो जो 1400 सहाबी सगोरा त पी ठोकरे आ जानवरन के ढव ते पियारियो पंहिंजा सफर जा सामान भरे रखियो तॾहिं बि नबी साईं जे नबूवत वारन आंगुरन मुबारकन मां मौजज़े वारो पानी खत्म न पियो थिए सहाबी सगोरा फरमाईंदा ही त 1400 माण्हू हुयासीं पर अल्लाह जी ज़ात जो कसम आहे जेकॾहिं 14 लख ऐं 14 करोड़ हुजो हा तॾहिं बि पी ठोकरे वञो हा नबी साईं जे नबूवत वारन आंगुरन मुबारकन मां मौजज़े वारो पानी घुटाए न सघूं हा ही भी इमामुल अंबिया जो मौजूदो आ जो हिकड़ो सहाबी सगोरो आ बुधो इमामुल अंबिया जो शान अल्लाह जी ज़ात जो कसम आई मुख्तसर तां के झलकियूं था बुधायूं इमामुल अंबिया जो शान मान मर्तबो त एडो आ जेकॾहिं रात बयान कजे ॾींहुं बयान कजे हफ्तो बयान कजे महीनो बयान कजे साल बयान कजे जिंदगी सजी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान मान मर्तबो तारीफ बयान कजे रात खुटी वेंदी ॾींहुं खुटी वेंदो महीना साल खुटी वेंदा जिंदगी खुटी वेंदी पर इमामुल अंबिया जो शान बयान नथो सजो कुरान शरीफ त भरियो पियो आहे पर कुरान अज़ीम में अल्लाह से फरमाल लज़ीना यत्तबिऊन रसूल नबी अलुम्मी यजिदूनहु मक्तूबन इंदहुम फित तौरात वल इंजील तौरेत में जिनकी तारीफ इंजील में ज़बूर सजो कुरान शरीफ अलहमद जल्फ खोटी वरना जे आखिर सीन ताईं जंहिंजे शान मान मर्तबे तारीफ में भरियो पियो आहे जो वॾो नबी साईं जो शान आहे वॾो मान आहे वॾी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत आ तारीफ आ त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो मां तव्हांखे ॿुधायां
हिकड़ो साहबी सगोरे इमाम लंबिया संजन वट 21 ताना खार कंजा गणे करे थेलीअ में खणी आयो। अल्लाह जा रसूल इन में बरकत जी दुआ कयो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन नबुवत वारन हथन मुबारकन में उहे खार का खणी करे उन साहबी सगोरे के थेलीअ में विझी करे बंद करे न्यू पुटाणे थेली बंद करे रख। जेमल दिल चवई थेलीअ जी गंढ खोले खार का कडी खाई करे वरी थेलीअ के बंद करे रख जाए। वो साहबी सगोरो फरमाए तो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा हथ मुबारक जो खार कन के लगा एडी बरकत पई एडी बरकत पई। जेमल दिल चौंदी त मां खोले करे खाइंदोम को सवाली दर्द इंदो हो त मां उन मो कडी दींदोम। मणन जा मण मां खाई मुखार कंजा मणन जा मण मां अल्लाह जे नाले ते उनन खार कन मां खैरात कम। सालन जा साल मुझे घर में थेली मौजूद पई पर जेमल हजरत उस्मान गनी जी शहादत थी वा थेली मुझे पासे में बधी पई। वो साहबी फरमाए तो उन टेम माजी थेली गुम थी वई डाडो मुखे झटको आयो डाडो परेशान थियम डाडो गोलम माखो वा न लभी अला काडे हली वई। वो साहबी सगोरो फरमाए तो अल्लाह जी जात जो कसम आजे करे या थेली गुम न थे हां क़यामत कायम थी वने हां पर उन थेली मो नबी साजन जे हथन मुबारक जी बरकत सां खार का खत्म न थियन। ता सां त उन नबी जा उम्मती आहियूं जो हिकड़े दिहाड़े जंग जे मैदान में जंग खैबर जे मौके ते हिकड़ो साहबी आ जिंजो नालो हजरत सलमा बिन अकूर रज़ी अल्लाह ताला अन्हु आहे। काफिर ज़ालिम जो धक लगो ओ साहबी सगोरे जी जंग टुकर टुकर थी वई। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हटायो अल्लाह जा रसूल मुजी जंग टुकर थी वई आ। संजन फरमायो पुत्र परेशान थियण जी का भी जरूरत न है जंग सिधी कर। उन साहबी सगोरे जंग सिधी कई। इमाम लंबिया संजन नबुवत वारी लिब मुबारक कडी करे जंग ते मख करे दुआ घुरण फरमाई मुंजा अल्लाह साईं मां वट दवाऊं नाहन माड मलमा नाहन माड अपरेजन जो सामान शुरियूं ऐं केंचियूं नाहन। मां नबुवत वारी लिब मुबारक जो मख कयो मुझे साहब के शिफा नसीब फरमा। साईं दुआ करे लिब मुबारक जो पको करे उन साहब के फरमाया पुट साहब उठी आने घुम त सयूं। वो साहब फरमाए तो मां घुमण जो शुरू कयो मुझा दर्द इए दूर थिया जन त मुके किवली चक न पातो आहे। नबी साईं या लिब मुबारक हजरत कतादा रज़ी अल्लाह ताला अन्हु जे अख आई त उन जी अख टाइट थी वई। नबी साईं या लिब मुबारक हजरत अली मुर्तजा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी अखिन मुबारकन के जंगे खैबर जे मौके ते आई। हजरत अली साईं फरमाए तो हर साल अखिन में तकलीफ थींदी ही पर नबी साईं जी लिब मुबारक लगी त दर्द इए दूर थिया जण त का तकलीफ ही न थी आहे। हजरत अबू बकर सिद्दीक के हिजरत वारे सफर में नांग डंगियो तडे भी नबी साईं ने फरमाया अबू बकर पैर तो मथे कर। हजरत अबू बकर पैर मथे कयो साईं लिब मुबारक मखु करे फरमायो घुम त सयूं। हजरत अबू बकर सिद्दीक फरमाया तो घुमण जो शुरू कयो दर्द इए दूर थिया जण किवली चक न पातो। ता सा त उन नबी जा उम्मती आहियूं ओ जिनके अल्लाह से खुदा मौजज़ा नसीब फरमाया हा। ही भी इमाम लंबिया संग जो मौजूद आए जो हिकड़े दिहाड़े अबू जेल जालिम मुठ में काशे बंद करे आयो। अल्लाह जा रसूल जे कने तू सचो नबी आ त मुखे बुधाए मुझे मुठ में शाहे। इमाम लंबिया संग ने फरमायो जे काशे तुझे मुठ में आ मां बुधाया या का एडी वडी गाल ना है पर जे काशे तुझे मुठ में बंदा हुआ मुझे नबूवत जे मथा शाहिदी दे पो त तू कलमो भरे मुसलमान थींदे न। जे हा मां मुसलमान थींदम नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन नबूवत वारा हथड़ा मुबारक मथे खणी दुआ घुरण फरमायो मुंजा अल्लाह से जालिम जेका भी शय में खणी आयो आहे इनखे मुझे नबूवत जे मथा शाहिदी जारा मनन मन कलमो भरे मुसलमान थी वने। उन जे हथ में काशे बंदा चुरपुर थी वई कलमा थियूं पढ़न। अबू जेल जे मुठ में पथरियूं औ वे पथरियूं चुरपुर करे चवन थियूं नहनु अहजारुल लतीफी यद अबू जेल वल्लाहि नशहदु इन्नका लरसूलुल्लाह।
असा अल्लाह जे ज़ात जो कसम खणी थी चऊं त असा हे काफ़िर का अंधा आहिनि तव्हांखे नथा सुञाणनि असां तव्हांखे सुञाणी थियूं तव्हां त अल्लाह जा सच्चा नबी ऐं रसूल आहियो पत्थर नबी साईं जे मथां कलमा पढ़दा हा जंग जा जानवर इमाम अंबिया साईं जे मथां कलमा पढ़दा तव्हां पाण आलमन खे ॿुधो आहे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे जंग जा जानवर सुञाणंदा हा नबी साईं जी त इज़त कंदा हा पर नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे साहबन सगोरन जी भी जंग जा जानवर इज़त कंदा हा हिकड़ी हदीस पाक में तो जे हिकड़े ॾियारे नबी साईं जा कुछ साहबी सगोरा वाद तबलीग कंदे कंदे वञी जंग में पहुता उन्हनि खे रात पइजी वई उन्हनि साहबन सगोरन हीअं जो निहारियो चइनी पासन ना उन्हनि खे वॾा वॾा जानवर चीर फाड़ करण वारा गोश्त खाइण वारा जानवर शींहं बगड़ नज़र आया साहबी सगोरा फरमाइनि था असां उन्हनि जानवरनि खे ॾिसी करे हिकिड़ो साहबी सगोरो मथे वण ते चढ़ी वियो वण ते चढ़ी करे चवे थो या अय्युहस्सिबा वल किलाब उखरुजू मिन हाज़ल बर ओ जंग जा जानवर उतां हिन जंग खे खाली करे निकतियूं हलिया वञो छो त असां इमामुल अंबिया रहमतुल आलमीन प्यारे पैगंबर जा नौकर ऐं गुलाम ऐं साहबी पुॼी चुका आहियूं उहे साहबी फरमाइनि था जीअं असां ऐलान कयोसीं उते बीठासीं पंहिंजे नखनि सां पाण ॾिठोसीं वॾा वॾा जानवर त निकिरी विया पर नंढा बच्चा बि पंहिंजे वात में खयूं उन ई टेम जंग खे खाली कयूं हलिया विया एॾो जंग जे जानवरनि में इमाम अंबिया जो हया ऐं सुञाण हिकड़ी ॿी हदीस शरीफ में तो जेकड़ो ॿियो साहबी आहे जंहिंजो नालो हज़रत सफ़ीना रज़ी अल्लाह ताला अन्हु आहे ॿेड़ीअ में सुवारा समुंड में पाणीअ में हले तो एड़ी का पाणीअ में मौज अची वियो उन साहबी सगोरे जी ॿेड़ी कल्टी थी वई टुकर टुकर थी वई हिकड़ो तख्तो न साहबी सगोरे के हथ अची वियो उहो साहबी वीचारो न तख्ते में हथ विझी तरदे तरदे अची किनारे ते पहुतो किनारे ते पहुतो जीअं निकतो हीअं जो ॾिसे त शींहं साम्हूं वेठो आहे पर गज गोड़ पो करे गाजूं पो करे ईअं महसूस थियो ॼाण मूं ते हमलो करे मूंखे खाई ओ साहबी सगोरो फरमाए थो मां दिल ॿधी करे हुन जंग जे बादशाह शींहं खे शींहं आहे जंग जो बादशाह हकल ॾेई करे चयो मां ओ वो साहबी सगोरो फरमाए थो जो माज़ान तासदुल बर वन मौला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ जंग जा बादशाह शींहं तू जंग जो बादशाह पर होशियारी कन्या है मां भी इमाम अंबिया जो नौकर ऐं गुलाम आहियां होशियारी होशियारी कन्या शींहं मतां साम्हूं आयो वो साहबी सगोरो फरमाए ओ जी उन जंग जे बादशाह शींहं जे कन ते इहो आवाज़ पहुतो अखियुनि मां ॻोड़ा वही आया कंध हेठि करे मुंहिंजनि पेरनि खे ज़ुबान सां चटे ॼण त जंग जो बादशाह चए थो मां बादशाह जंग जे जानवरनि जे लाइ आहियां जेकॾहिं तूं नबी साईं जो गुलाम ऐं साहबी आहियां त मां तुंहिंजा पेर चुमण जे लाइ तयारु आहियां अल्लाह जंग जा जानवर नबी साईं खे सुञाणींदा हुआ उॾण वारा पखी इमाम अंबिया खे सुञाणींदा हुआ हिकड़े ॾियारे हिकड़ो साहबी सगोरो जंग मां वञी हिकड़े पखीअ जा बच्चा खणी आयो कपड़े में बंदिन मथों पखी उॾामे तो हेॾो इमाम अंबिया साईं बि अचनि था उहो उॾण वारो पखी इमाम अंबिया साईं जे साम्हूं अची करे अखियुनि मां ॻोड़ा ॻाड़े करे दांत ओॾे अल्लाह जा रसूल मुंहिंजा बचड़ा हिन शख़्स जे हथ में मूंखे मोटरा वठी ॾियो
नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वेजो सुरी अची करे उन शख्स के चवन था हे शायद तुझे कपड़े में साईं मां झंग में वञी हिकिड़े पखीअ जा बच्चा खणी आयो आहे। नबी साईं जन फरमायो पखी हाणे दां खणी आयो आहे, बच्चा हर कंहिंखे प्यारा आहिनि, मां हुकुम थो कयां हाणे जो हाणे वञी उन पखीअ जा बच्चा वञी झंग में छॾे आ। उहो शख्स नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो चवण वठी करे उन पखीअ जा बच्चा झंग में उन जगह ते उन जे घर में आख़िर में छॾे आयो। उॾण वारे पखी बि तव्हां असांजे मिठे मोहम्मद करीम के बच्चन सुधो दुआऊं ॾिनी। तुझे करे कुरान अज़ीम में अल्लाह से फरमायो मां थकजी त न पिया केड़ा केड़ा थकजी पिया हो जेके न थका उहे ईमानी जज़्बे सां जो सुभान कुछ तव्हां खे बि जागायां त सयूं ईअं न त तव्हां सभु निंड पिया हुजा मां वेठो अकेलो मथो हणा त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो अल्लाह से फरमाए तो अमार सलना कइल्ला इल्ला रहमतल लिल आलमीन। पखी नबी साईं के सुञाणींदा हा, झंग जा जानवर इमाम लंबिया साईं के सुञाणंदा हा। इहो भी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मौजूदो आ। पखी भी नबी साईं सां कचारियूं कंदा। हिकड़े ॾियारे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मक्के शरीफ में काबतुल्लाह शरीफ में नमाज़ ता पढ़ण वञन, रस्ते में शिकारी जा रहियूं बीठो आ। ओन जे जार में जी झंग जा जानवर झंग जो जानवर हाणी फांसी थी पवे हेडो इमाम लंबिया साजन अचंदा उहा हाणी ज़ारो कतार अखियुनि मां गोड़ा गाड़े करे इमाम लंबिया साजन के सॾु करे चवे थी अल्लाह जा रसूल ए रहमतुल आलमीन ए मिठड़ा मोहम्मद करीम मां शिकारीअ जे जार में फांसी वई आहियां। मुंहिंजा नंढड़ा मासूम बच्चा आहिनि, बच्चनि खे खीर पियाण पियो वञा, बटन ॾींहंनि खां उञायल बुखायल आहिनि। साईं महिरबानी करे मूंखे मोहलत वठी ॾियो त मां ईअं बच्चनि खे खीर पियारे अचां। इमाम लंबिया साजन उन शिकारीअ जे वेझो सुरी अची चवंदा दा इन हाणीअ खे मोकल ॾे त वञी बच्चनि खे खीर पियारे अचे। उहो शिकारी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे न पियो सुञाणे जे पोइ झंग जो जानवर आहे वई त काॾों मोटी ईंदी। मां इमाम लंबिया जे रहमतुल आलमीन हुजण तां कुर्बान वञा। साईं फरमायो शिकारी इन हाणीअ जो मां ज़ामिन थी थो पिया, मुंहिंजी ज़मानत ते आज़ाद कर। जेसि ताणी हाणी मोटी न ईंदी तेसि ताणी मां इमाम लंबिया विख न चोरींदो मां। नबी साईं जी ज़मानत ते वो शिकारी उन हाणीअ खे आज़ाद थो करे। हाणी भॼंदी थी वञे, बच्चा अम्मा करे चिमड़ी था वञनि खीर पीअण जे लाइ। हाणी बच्चनि खे खीर नथी पियारे, अखियुनि मां गोड़ा था वहनि। चवे थी बच्चा वञी तव्हां ॿी का मां ॻोल्हे लहंजो, मां इमाम लंबिया साईं खे ज़ामिन विहारे आई आहियां, शिकारीअ जे जार में फांसी वई आहियां। मां चयो बच्चनि खे इंतज़ार थींदो, मां तव्हांजो सोस पलाण आई आहियां, ॿीअ मां ॻोल्हे लहो। इहे लफ़्ज़ चई हाणी भॼंदी थी अचे, नंढड़ा मासूम बच्चा बि कॾ भॼदा था अचनि। जी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि पहुती इमाम लंबिया साईं ॾिसी करे पुछा करणु फरमाई हाणी छा ॻाल्हि आहे, तुंहिंजे अखियुनि मां गोड़ा था वहनि, तुंहिंजा बच्चा त उञायल ऐं बुखायल नज़र था अचनि, तूं जल्दी छो मोटी आई आहीं। हाणी चवे थी साईं बच्चा आहिनि मुंहिंजा ॾाढा प्यारा आहिनि, दिलि ॾाढी पई चवे आख़िरी मुलाक़ात अलाए ॿीअ मां हिननि खे मिलंदी अलाए न मिलंदी, अलाए उन ते सुम्हंदा अलाए बुख ते सुम्हंदा। ॾाढी दिलि चवे पई बच्चनि खे ड्रो करायो वञा। मिठा मोहम्मद करीम बच्चा ॾाढा प्यारा आहिनि, ॾाढा प्यारा आहिनि, पर मां अल्लाह जी ज़ात जो कसम खणी थी चवां त बच्चनि खां बि कई हिसा मिठा मोहम्मद करीम तव्हां मूंखे वधीक प्यारा साईं, मूंखे तव्हां वधीक प्यारा आहियो। मां बच्चनि खे तॾहिं खीर न पियारियो आहे, मतां बच्चनि खे खीर पियारियां, मतां देर थी वञे, मतां जंग जे जानवर जे करे मां ॾाण हाणीअ जे करे मतां ज़ालिम शिकारी नबी साईं खे ॿ लफ़्ज़ ॻाल्हाए न विझे। नबी साईं जे नबूअत वारनि अखियुनि मुबारकनि मां बि मोतीअ जे दाणनि जहिड़ा गोड़ा मुबारक वही आया। ॿिया झंग जा जानवर बि मूंसां एॾो प्यार था कनि, मोहबत था कनि, बच्चनि खां बि वधीक मूंसां प्यार था कनि। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन हाणीअ खे बच्चनि सिधो पकड़े करे शिकारीअ जे हवाले करे नबूअत वारनि अखियुनि मुबारकनि मां मोतीअ जे दाणनि जहिड़ा
गोड़ा मुबारक वाए ब कदम अॻिते वधनि था उहो शिकारी भी ज़ारो कतार होई करे चवे तो मिठड़ा मोहम्मद करीम 2 मिंट बीह जा ही जंग जा जानवर तव्हांखे सुञाणनि था हेफ़ा असांजी हालत नथा सुञाणियो साईं हाणे जो हाणे मां हाणीअ खे बि बचन सुधो आज़ाद थो कयां हिते जो हिते जल्दी कयो मूंखे बि कलमो पढ़ायो मां बि कलमो पढ़ी तव्हांजी ग़ुलामीअ में ज़िंदगी गुज़ारे मां बि जहन्नम खां बची जन्नत जो मालिक वारिस हक़दार थी वञा नबी साईं शिकारीअ खे बि कलमो था पढ़ाइनि नबी साईं हाणीअ खे बि बचन सुधो आज़ाद था कनि उहा जंग जो जानवर हाणी बचन सुधो तव्हां असांजे मिठे मोहम्मद करीम खे दुआऊं थी ॾे तॾहिं त क़ुर अज़ीम में अल्लाह अज़ीम फरमायो वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन खुदा नबी साईं जा मौजूदा आहिनि पर जो ॿियनि मौजूदनि सां गॾो गॾु ही क़ुर अज़ीम भी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मौजूज़ो आहे 1400 साल गुज़रण जे बावजूद अॼु भी क़ुर पाक ईअं तो नज़र अचे ॼणो अॼु नाज़िल पूरी दुनिया जो कुफर क़ुर अज़ीम ते सड़े तो पचे तो रझे तो ओ इमामुल अंबिया साईं जे ज़बाने खोटी काफ़िर सड़न था नथोणे उन्हनि खे क़ुर जो आवाज़ क़ुर अज़ीम में अल्लाह से फरमाया वक़ाल अल्लज़ीन कफ़रू ला तवज्जो हेडे एॾे फटाकनि ते न निहारियो ये वरी तव्हांखे मिलंदा ही क़ुर पाक जा ॿुधण जा मौक़ा क़िस्मत सां मिलंदा लोलियूं हिन क़ुर पाक क़ुर अज़ीम में अल्लाह से फरमायो ओ फरमा वक़ाल अल्लज़ीन कफ़रू ला तस्मऊ लिहाज़ल क़ुरान वल्गऊ फ़ीहि लअल्लकुम तग़लिबून लुड़कियो शोर कयो कनन में आंगरियूं विझो जीअं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां नाज़िल थियल मिठे क़ुर जो आवाज़ कनन ते न पुजे अॼु ताईं काफ़िर सरदार था अचनि पचदा था अचनि क़ुर अज़ीम जे मथां सड़ी सड़ी पाण ख़त्म थी वेंदा पर जो क़ुर जे हरफ खे हेॾे होॾे बि न करे सघंदा छो त क़ुर अज़ीम में अल्लाह से फरमाए थो वन कुंतुम फी रैबिम मिम्मा नज़्ज़लना अला अब्दिना फातू बिसूरतिम मिन मिस्लिही वदू शुहदाकुम मिन दूनिल्लाहि इन कुंतुम सादिकीन अल्लाह से वडी चैलेंज गई काफरन सां वडी ता मुझे प्यारे पैगंबर जे मथां नाज़िल थियल क़ुर अज़ीम खे जेकॾहिं सचो नथा समझो जेकॾहिं मां अल्लाह जो सचो क़ुर नथा समझो सॼो क़ुर शरीफ़ त पंहिंजी जाइ ते हिकड़ी सूरत त क़ुर अज़ीम जी पंहिंजी जाइ ते पर तव्हां सभई पाण में गॾिजी करे जिन खे मां अल्लाह खां सवाइ तव्हां कुझु सम्झो था भले उन्हनि खे बि पाण सां गॾु विहारियो मुंहिंजे क़ुर अज़ीम जी हिकड़ी आयत जहिड़ी का आयत आणे सघो जो अॼु ताईं काफ़िर न आणे सघिया आहिनि क़यामत क़ाइम थी वेंदी पर जो कंहिंखे ताक़त न आहे जो क़ुर पाक जहिड़ी हिकड़ी का आयत आणे सघे जो क़ुर पाक भी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मौजूदो आहे 1400 साल 1500 साल गुज़रण जे बावजूद अॼु भी क़ुर पाक उन ई सूरत में नज़र अची रहियो आहे जेको मक्के मदीने शरीफ जे घिटिन में अल्लाह ताला नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां नाज़िल फरमायो ऐं अॼु भी ॾिठो वञे ही वाहिद किताब क़ुर शरीफ आहे और 10 साल की उम्र वारा हिन 30 सिपारन समुंड के क़ुर शरीफ के सीने में सांभे था ॿियो को किताब ॾेखारियो जंहिंखे एतिरी उम्र वारा सॼे किताब के याद करे सघनि ही क़ुर पाक ऐं क़ुर पाक जो यो मौजूदो आहे अखियुनि वारा त हाफ़िज़ क़ुर जा थी था वञनि पर अल्लाह जी ज़ात जो कसम लखनि करोड़नि जी तइदाद में अरबनि खरबनि जी तइदाद में तव्हांखे बिना अखियुनि वारा नाबीन बि क़ुर जा हाफ़िज़ ऐं कारी नज़र ईंदा
जो क़यामत ताईं क़ुरान रहंदो हेडे भी हरफ क़ुरान पाक जो ज़बर ज़ेर पेश जो हेडे होडे नथी थी सके दुनिया जा काफ़िर पाण सड़ी सड़ी खत्म थींदा पर क़ुरान के जो हेडे होडे न करे सके वडो मज़ो आ क़ुरान में दुनिया आखिरत जी कामयाबी अल्लाह से न कुरान पाक में रखणो फरमाई आहे जे चाहो ता दुनिया में भी कामयाब थियो जे चाहो ता आखिरत में भी कामयाब थियो हिन कुरान पाक के जी में जायूं दियो काफी कुरान अजीम में ऐं कुरान पाक खां अलावा हदीस पाक जे किताबन में काफी एड़ा वाक़या बयान थियल आहिनि त जिन कुरान अजीम के जी में जायूं दिनियो अल्लाह से उन जी दुनिया आखिरत भली करे छडी पर कुछ महीना पीरियूं हाने वाक़ो एकड़ो पेश आयो अल्लाह ताला कुरान पाक जी करामत कुरान पाक जो मौजूदो ज़ाहिर कयो कराची जे अंदर 2-3 महीना पीरियों मींह वसियो बरसात थी मींह वसण जे करे कब्रूं खुली पयूं हिकड़ी एड़ी कब्र भी खुली उन मां विशू नांग बदबू अचे पई उन जा अमल बुशरा पर उन ही कब्रिस्तान जे बे पासे नो हिकड़ी एड़ी कब्र भी खुली जिए जो सोराख थियो कब्र मां मुश्क अंबर जी खुशबू पई अचे सजा इलाके जा मानू परेशान थिया ये काडो थी खुशबू अचे अतर जी भी ना है पोंडर जी भी ना है सेंट जी भी ना है झट हुजिया खत्म थी वञा ये त खत्म न थी थे 2-3 ॾींहं गुज़री आहिनि ॾिसूं त सयूं ओ सिंगंदे अचन जो सयूं ही जो ॾिसण त हिकड़ी कब्र में सोराख थियो आहे उन कब्र मां खुशबू थी अचे हुजूम थिया माण्हुनि जा हज़ारनि जे तादाद में माण्हू जमो थिया बेद गॾु थिया पर उन कब्र वारे जा अज़ीज़ ऐं क़रीब ऐं रिश्तेदार भी गॾु थिया माण्हुनि खे अची धिका ॾिनो माण्हुनि जो केरु आयो छो था धिका ॾियो जवाब ॾेई करे चवंदा असां हिन कब्र वारे जा अज़ीज़ ऐं क़रीब रिश्तेदार हूं माण्हू परे थी उन्हनि खे रस्तो था ॾियनि हू अॻिते अची करे ॾिसनि था सोराख लॻो पियो आहे मथां पाणी भरिजी वियो हुजे अॻिते अची करे हीअं जो कब्र खे अञा वधीक खोलींदा वञनि खुशबू वधीक थींदी वञे सॼी मिटी पासे थी वई काठीअ जा जी तख्ता बचा माण्हू बाहूं ॿधी बीठा आहिनि महिरबानी करे ये तख्ता भी त हटायो उहे तख्ता जो हटाए हीअं जो ॾिसनि त उन मैयत जे मथां जेको कफन वारो कपिड़ो पातल हो वो भी ईअं पियो चिलके ॼणो जो बाज़ार मां दुकान तां कपिड़ो आयो आहे माण्हू चवंदा महिरबानी करे इहो कपिड़ो त हटायो हीअं कपिड़ो जो पासे कनि हीअं जो ॾिसनि त मैयत जो चेहरो 4 ॾींहं जे चंड वांगुरु चिमकी रहियो आहे खुशबूदार पाणी जा कतरा ॼणो घोट निंड आराम करे रहियो आहे माण्हू पुछा था कनि था हिन खे घणो वक़्तु कब्र में गुज़री वियो आहे मिट माइट जवाब ॾेई करे चवनि था हिन खे 4 महीना कब्र में गुज़री आहिनि अल्लाह अकबर 4 महीना त वॾो अर्ज़ो आहे चइनी पासनि माण्हू मिटीअ जे हवाले थो थी वञे पोइ बि 4 महीना गुज़रण जे बावजूद गुस्ल जो पानी भी न सुको आहे काई मट सट न आई आहे ॼणो घोट निंड पियो आहे 4 महीना गुज़रण जे बावजूद कफन भी मेरो न थियो आहे अदा कहिड़ो अमल आहे कहिड़ी नेकी आहे मिट माइट जवाब ॾेई करे चवंदा हिकु नमाज़ पाबंदीअ सां पढ़ंदो हो ॿियो क़ुरान पाक सां हिन जो दुनिया में ॾाढो प्यार ऐं इश्क हो सुबुह जो भी कुरान पढ़दो हो रात जो भी कुरान पाक पढ़दो हो अधरात मधरात मोटी जे जेसताणी कुरान शरीफ न पढ़े सुमदो ही न हो इन जे करे 4 महीना गुज़रण जे बावजूद भी गुस्ल जो पानी भी न सुको आ खुशबू थी जे कब्र मां कफन भी मेरो न थियो आ दुनिया आखिरत जी कामयाबी हिन कुरान पाक में ओ जेकॾहिं कुरान अज़ीम में कामयाबी न हुजे हा इमामुल अंबिया रहमतुल्लाह आलमीन सां जन कुरान अज़ीम सां प्यार न रखना जेकॾहिं कुरान अज़ीम में दुनिया आखिरत जी कामयाबी न हुजे हा मुंहिंजे प्यारे पैगंबर जा साहब अहल बैत न कुरान अज़ीम सां प्यार न रखनि हा एॾो उन्हनि जो कुरान अज़ीम सां प्यार हो जो उन्हनि जी तारीफ़ कंदे कुरान अज़ीम में अल्लाह से फरमायो ततजाफा जुनूबुहुम अनिल मज़ाज यदून रब्बहुम खौफन व वमिम्मा रज़क़नाहुम युनफिकून अल्लाह से फरमाए तो ॾींहं जो त कुरान पाक पढ़दा नमाज पढ़दा थका टुटा वेचारा ईंदा हा कमकार करे बिस्तरा जवाननि जा विछाया पिया हूंदा हा पासिरियूं निंड ला सघंदियूं हूं सुम्ही बिस्तरनि ते निंड न कंदा हा बल्कि सॼी रात मुसले ते बीठे अल्लाह जो कुरान नमाज पढ़दा ॿियनि त कुरान अज़ीम नमाज सां प्यार रखियो पर हजरत अली मुर्तज़ा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जो एॾो कुरान नमाज सां प्यार जो
उन जी तारीफ कंदे कुरान अज़ीम में अल्लाह से फरमायो तराहुम रुक्कान सुज्जदन यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना सीमाहुम फी वजूहिहिम मिन असरि सुजूद। अल्लाह से फरमा दो मुझे बाने अली दे न्यारी दो 24 कलाक ताकि मां अल्लाह जो मिठो कुरान पढ़दे नजर ईंदो 24 कलाक मां अल्लाह जी नमाज पढ़दे नजर ईंदो। एडो नमाजिया जे करे उन जे चेहरे दे न्यारी दो नमाज घणी पढ़ जे करे उन जे चेहरे में नमाज जा ताकि निशान नजर ईंदा। हजरत अली साईं डाडो नमाज जो आशिक परवानो डाडो कुरान पाक जो परवानो। हजरत अली मुर्तजा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी घरवारी हजरत हसन हुसैन जी अम्मा नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी प्यारी न्याणी अम्मा फातिमा सान रज़ी अल्लाह ताला अन्हा जो भी एडो कुरान अज़ीम सां प्यार हुंदो 24 कलाक अम्मा जे ज़ुबान ते कुरान जी तिलावत जारी हुंदी ही। घर जो कम करे भी अम्मा कुरान पढ़े बच्चन के निंड कराए भी अम्मा कुरान पढ़े जे करें बुहारी दे थाम दो भी कुरान पढ़े जे करें बचड़न हजरत हसन हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हुमा के खीर प्यारे भी अम्मा साण कुरान पढ़दी ही। एडो अम्मा जन्नत खातून कुरान पाक पढ़ियो जो अम्मा साण जे ज़ुबान मां कुरान बुद्धे बई शहजादा 10 सालन जी उम्र में कुरान जा हाफिज़ कारी बणजिया। अम्मा जन्नत खातून जो तो कुरान अज़ीम सां प्यार पर हजरत हसन साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु जो भी ॾाढो प्यार हुंदो हो एडो प्यार हुंदो जो जाग में त हजरत हसन साईं कुरान पढ़दो हो पर निंड में भी पढ़दो हो। हजरत हुसैन साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमादो हिकिड़े ॾियारे निंड में जागती हिय जो न्यारिया मुंहिंजो वॾो अदो हजरत हसन साईं निंड में कुरान तो पढ़े मां जो ॿुधां त साईं उम्मतां का गलती न करे अदो निंड में तो कुरान पढ़े मां वही अदे जो कुरान ॿुधो मां सिपारनि जा सिपारा निंड में मुंहिंजो वॾो अदो हजरत हसन साईं कुरान अज़ीम जा पढ़ियो पर अदे जी हिक ई चुक कुरान मो न कढी सघियो मां पर हजरत हुसैन साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु करबला जे रतालूदा मैदान में साथी कुर्बान थिया बच्चा कुर्बान थिया 18 सालन जो नौजवान हजरत अली अकबर हजरत हुसैन साईं जो पुट्रा वो भी करबला जे रतालूदा मैदान में कुर्बान थियो। 6 महीनन जो हजरत अली असगर वो भी कुर्बान थियो। पाण चैन 5 ॾींहंनि जो न्यायल बुखायला तॾहिं भी फरमाए तो ज़ालिमो मांखे तांजी मानी न खपे पानी न खपे बच्चन जी परवाह न है साथिन जी परवाह न है उहे त अल्लाह जी जन्नत जा सैर सफ़र था कन मांजे लाइ भी जन्नत अल्लाह जी इंतजार में आ पर मांखे मोकल ॾियो नमाज जो टाइम अची वियो आहे मां नमाज पढ़ी दुनिया वारनि खे ॿुधाए वञा दुनिया वारो मां हुसैन साईं जो मानीअ सां प्यार न अथव मां हुसैन साईं जो पाणीअ सां प्यार न आहे मां हुसैन साईं खे बच्चा एतिरा प्यारा न आहिनि मां हुसैन साईं खे साथी प्यारा न आहिनि जेकॾहिं प्यार हुआ त अल्लाह जो क़ुरान अल्लाह जी नमाज़ ॾाढियां चो सुभान अल्लाह। काफर चवंदा हुसैन अगोणे तूं ॿ टे बा पाणीअ जा मज़ूम बचे अली असगर लाइ पोइ घुरे असां उन जे लाइ पाणी न ॾिनोसीं हाणे तूं नमाज़ जो पढ़दे वुज़ू काॾों कयो। हज़रत हुसैन साईं जवाब ॾेई फरमाए तो ज़ालिम मां त क़ुरान जो हाफ़िज़ ऐं कारी आहियां 10 सालनि जी उमिरि में मूंखे अल्लाह से क़ुरान पाक जी नेमत नसीब फरमाई। बाबे अलीअ जे ज़ुबान नाने मिठे मोहम्मद करीम जी नबूवत वारी ज़ुबान ओ मां जन्नत खातून जी ज़ुबान मां कुरान ॿुधी मां त 10 सालनि जी उमिरि में हाफ़िज़ ऐं कारी थियो। अॼु बि कुरान अज़ीम जी उहा आयत मुंहिंजे अखियुनि जे साम्हूं फिरे थी जंहिंमें अल्लाह ने फरमायो फलम तजिदू मान फतयम्ममू सईदन तय्यबा पानी न मिले मिट्टीअ सां तयम्मुम करे भी नमाज पढ़जो मां अल्लाह जी नमाज न छॾी मां मिट्टीअ सां तयम्मुम करे भी नमाज पढ़दुमि अल्लाह जी नमाज न छॾींदुमि मांखे मोहलत ॾियो। ओ हज़रत हुसैन साईं नमाज शुरू करे नी नमाज पढ़दे सजदे में विया
ज़ालिमन हमलो करे हज़रत हुसैन साईं के शहीद कयो धक जो हयो त मुंडी मुबारक जिस्म को धार थी वई पो भी चपड़ा चुरंदा जवंदा बुधो त सयो चपड़ा चुरंदा शादा जवन कन जो वेजो कन बियो कुछ भी बुधण में ना आयो जे बुधण में आयो त अल्लाह जो कुरान पढ़ंदा हलन पिया यासीन वल कुरानिल हकीम इन्नक लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तकीम। चल अल्लाह ताला असांखे इन्हनि भलारनि जे नक्शे कदम ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए नमाज़ जी पाबंदी कुरान पाक सां इश्क ऐं प्यार ऐं मोहबत नसीब फरमाए। ऐं हिन महीने में जेको इमाम लंबिया संजन मेराज जो सफ़र करे आया मोट ते तव्हां असांजे लाइ अल्लाह से को घुरी करे नमाज़ जो तोहफ़ो वठी आया। अल्लाह से फरमा मुंहिंजा प्यारा पैगंबर हेडो वडो सफर करे फर्श खां अर्श ते पहुतो आ शांदो मुझे मिठड़े मोहम्मद करीम नबूवत वारी पाक जुबान मुबारक सां जवाब ॾेई फरमाया मुंहिंजा अल्लाह से मां त अहिड़ी शइ आंदी आहे जेका तो रब वटि नाहे। अल्लाह से फरमाया त मां अर्श कुर्सी अल्लाह ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम ला ताखुज़ुहु सिनतु वला नौम लहू मा फिस समावाति व मा फिल अर्ज़ मन ज़ल्लज़ी यशफ़उ इंदहु इल्ला बिइज़निही यअलमु मा बैन अयदीहिम व मा खल्फ़हुम व ला युहीतून बिशैइन मिन इल्मिही इल्ला बिमा शाअ वसिअ कुर्सियुहु समावाति वल अर्ज़। ए मुंहिंजा प्यारा पैगंबर मां अल्लाह जी कुर्सी ते एॾी आहे जो आसमान ज़मीन खे अल्लाह जी फरमा दो वेड़ियूं वेठी आहे आसमान ज़मीन खां वॾी मुंहिंजी कुशादी कुर्सी आहे उहा कहिड़ी शइ आहे जेका मां रब वटि न आहे तूं खणी आयो आहे। नबी संजन जवाब ॾेई फरमाइनि था कुल इन सलाती व नुसुकी व महयाय व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन। नबी संजन फरमाइंदा अतहियातु लिल्लाहि वस्सलवातु वत्तय्यिबात। ए मुंहिंजा रब साईं मां निवड़त आंदी आहे मां आजिज़ी आंदी आहे मुंहिंजा अल्लाह साईं तूं निवड़त आजिज़ीअ खां पाक अल्लाह से फरमा मुंहिंजा प्यारा पैगंबर संजन फरमा मुंहिंजा अल्लाह से मुंहिंजूं सभु इबादतूं जानी इबादत माली इबादत कोली इबादत फेली इबादत नज़र वारी इबादत न्याज़ वारी इबादत सभु तुझे लाइ। अल्लाह से फरमायो अस्सलामु अलैका अय्युहन नबिय्यु व रहमतुल्लाहि व बरकातुहू। मां अल्लाह से भी वाइदो तो कयां जेकॾहिं तूं सभु इबादतूं मुंहिंजे लाइ खणी आयो आहीं मां अल्लाह से वाइदो तो कयां क़यामत ताईं तुंहिंजे रोज़े मुबारक जी सलामती रखंदो ईंदो मां। नबी संजन जे रोज़े मुबारक जी सलामती आहे कि न कंहिंखे ताक़त आहे जो नबी संजन जे रोज़े मुबारक ते का हरकत करे क़यामत ताईं नबी संजन जे रोज़े मुबारक जी सलामती थींदी। अल्लाह जी फरमायो मुंहिंजा प्यारा पैगंबर कहिड़ो तोहफ़ो ॾियां। इमाम लंबिया संजन फरमाया मुंहिंजा अल्लाह साईं मां अञा कहिड़ो तोहफ़ो घुरां तूं वॾी महिरबानी कई आहे मां तुझी तौहीद ख़ातिर तुझे कुरान अज़ीम ख़ातिर वॾियूं मके में तकलीफ़ां ॾिठियूं मांजे रस्ते में कंडा विछाया वेंदा नमाज़ जे दौरान मुंहिंजे मथां उठनि जा ओझ उछलाया वेंदा ताइफ़ जे मैदान में मुंहिंजे मथां पथरनि जा मींहं वसाया विया नबूवत वारो जिस्म मुबारक रस सां लहू लिहान थियो मुंहिंजनि साहिबनि खे तकलीफ़ आयूं अबू बकर सिद्दीक़ खे उमर फारूक खे मुंहिंजे बिलाल साईं खे तकलीफ़ आयूं मुंहिंजे चाचे हज़रत अमीर हमज़ा खे उहद जे मैदान में बेदर्दीअ सां शहीद कयो वियो वॾियूं तकलीफ़ आयूं मुंहिंजा अल्लाह साईं जंहिंमहिल तूं सभई पर्दा पासे करे पंहिंजी ज़ात जो रूबरू दीदार मुलाकात नसीब फरमाया मां मिठे मोहम्मद करीम जी नबूवत वारी दिल मुबारक ठरी पई आहे उमिरि जा ओलाई लही आहे पर जेकॾहिं का महिरबानी करण चाहे तो मूंखे अहिड़ो तोहफ़ो नसीब फरमा जंहिं तोहफ़े जे करे मुंहिंजे उम्मत जा माण्हू जहन्नम खां बची मूंसां गॾु जन्नत जा मालिक ऐं वारिस हक़दार थी वञनि। अल्लाह ताला इमाम लंबिया संजन खे उम्मत जे कामयाबीअ जे लाइ जन्नत में वञण जे लाइ नमाज़ जो तोहफ़ो नसीब फरमायो। तवजो कजो आख़िरी ॻाल्हियूं आहिनि नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन 50 नमाज़ूं वतियूं था अचनि हज़रत मूसा अलैहिस्सलाम सां मुलाक़ात थी ए मिठा मोहम्मद
करीम ताके अल्लाह से मेराज नसीब फरमायो तोहफे में शामिल हुआ नबी संजन जवाब दे फरमायो मुखे अल्लाह ताला उम्मत जे कामयाबी जे ला तोहफे में नमाज जो तोहफो नसीब फरमायो 50 नमाज़ मिलियो हैं नबी संजन के हजरत मूसा नबी तो जे सही दुआ घुरो ये खोड़न कुछ घट करायो संजन दुआ घुरी 5 नमाज़ू माफ थियूं वरी दुआ घुरियो ये बार बार इमाम लंबिया संजन दुआ घुरदा रहा माफ थींदे थींदे 5 बच्चों नबी संजन गमगीन हालत में वही रहा अखिन मुबारकन मा मोती जे दाणा जड़ा गोड़ा मुबारक वही आया हिमा केडो उम्मत जो नुकसान करे वही रियुम जेकर मा 50 नमाज़ू खयूं वञा त मुझे उम्मत जा मर्द मुझे उम्मत जूं औरतूं मुझे उम्मत जा पोड़ा मुझे उम्मत जा नौजवान 24 कलाक नमाज में गुजारे ना वध में वध सवाब हासिल करे जन्म को बची जन्नती जन्हा अल्लाह से फरमाया मुझा प्यारा पैगंबर डाडी तो के उम्मत प्यारी आ तुझे सदके मां अल्लाह से के भी तुझी गुनाहगार उम्मत प्यारी आ इनियो मां 50 वरी माफ थींदे थींदे 5 बचियो न हाने पण जे हिसाब सां त 5 न पर सवाब जे हिसाब सां 50 आहिनि जेके भी पाबंदी सां 5 नमाज़ूं पढ़दा मां अल्लाह से वायदो तो क्या तो सां गॾु जन्नत रे मोकले छॾींदो मां नबी जन फरमायो सलात मेराजुल मोमिनीन नमाज मोमिन जो मेराज अल्लाह जा रसूल की नमाज मोमिन जो मेराज इमाम लंबिया संजन फरमायो जी मेराज वारी रात अल्लाह ताला मुखे पांजी वेजराई नसीब फरमाई एड़े नमूने सां नमाज़ी मोमिन के मुसलमान के अल्लाह ताला नमाज में पांजी वेजराई नसीब फरमाइंदो आहे वेजराई थे थी कि न एडी थी अल्लाह से वेजराई नसीब थे जो रिवायत में तुझे नमाज़ी नमाज पढ़दे सजदे में तो वने जनो अल्लाह से रहमत वारन कदमन में मुंह तो छे बी रिवायत में तुझे नमाज़ी नमाज पढ़दे सजदे में तो वने जनो अल्लाह से रहमत वारे झोल में मुंह तो इन का मथे बी वेजराई थी सके चलो अल्लाह ताला नमाज जी पाबंदी नसीब फरमाए हदीस बाग में तो जे जमला आजान तो थे तो जे भी मर्द जे औरत जे कन ते आजान जो आवाज तो पहुंचे लबेक जे कम कार छड़े करे औरत वुजू करे घर में नमाज तू पढ़न मर्द वुजू करे मस्जिद शरीफ दे ताजन विक ते नेकी थी मिले विक ते अल्लाह से दर्जा बुलंद तो करे गुनाह जी माफी तो नसीब वरी मस्जिद शरीफ में नमाज ता पढ़न अमणियूं भेणियूं न्याणियूं घर में अल्लाह अकबर करे त बदीदा बियन भी रब साईं के वणन था रुकू में था वञन वणन था नमाज़ी जमल सजदे में तो वञे इते रब जो अर्श धुरी तो रहमत जो दरिया मौज में तो जे मलाइको मुंजन बानन दे निहारियो मां अल्लाह जो सॾ ॿुधी करे सब कमकार छॾे लबेक जे नमाज पढ़ण शुरू कई तो हथ ॿधी बीठा भी वणन पिया रुकूअ में विया भी वणन पिया हाणे सजदे में विया आहिनि सिंगारियल चेहरो धरतीअ ते उछलियो तो पेरन वारी जाइ ते एडी निवड़त आजिज़ी कई तो पोइ इन्हनि बानन सां कहिड़ा लेखा हिसाब कयां मलाइको शायद थी जो इन नेकी इन अमल जे करे मां रब राज़ी थी माफ़ी ॾेई जहन्नम खां बचाए जन्नत तो करे त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो नबी संजन इहो तव्हां असांजे लाइ तोहफ़ो वठी आया मेराज वारी रात नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बैतुल मुक़द्दस वारी मस्जिद शरीफ में सवा लाख नबियन जी इमामत करे नबी संजन इमामुल अंबिया जो लक़ब हासिल फरमायो ऐं उन खां अलावा नबी संजन फरमायो मेराज वारी रात अल्लाह ताला मुखे जन्नत जो भी नज़ारो करायो जहन्नम जो भी नज़ारो करायो नबी संजन मेराज तो मोटी अची हज़रत अबू बकर सिद्दीक़ के भाकुर पाए करे फरमाया अबू बकर तुझो बंगलो मां जन्नत में ॾिसी आया उमर तुझो बंगलो भी जन्नत में ॾिसी आयो उस्मान तुझो बंगलो भी अली तुझो बंगलो भी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यानी 10 साहबन सगोरन के भाकुर पाए करे मुबारक ॾियण फरमाई त तव्हां जा सोन जा बंगला जन्नत वारा मां नबूवत वारनि अखियुनि मुबारकनि सां पाण ॾिसी नबी जन फरमाया मूंखे अल्लाह ताला जहन्नम जो नज़ारो भी करायो मूंखे हिकिड़ा अहिड़ा भी माण्हू जहन्नम में नज़र आया तवज्जो कयो आख़िरी ॻाल्हि जिन जा न वॾा हा लोह जा तांबे जा न हा वडी ओलांबा करे उन जे नान मो बाहि निकरे भी पंहिंजे मुंह के छिलन पिया सीने के छिलन पिया रत फुआरा करे भी वहे मुंह मां सीने मां पुछा कयमि जिब्राइल ये केर ऐं कहिड़े गुनाह जे करे जवाब मिलियो अल्लाह जा रसूल ही उहे आहिनि जेके दुनिया में गिला कंदा हा गीबत कंदा हा गिला खोरन गीबत करण वारन जी क़यामत ताईं अल्लाह या सज़ा मुकरर कया नबी संजन फरमाया वरी मां अॻिते हलियमि हिकिड़ा माण्हू अहिड़ा भी नज़र आया जो वॾो पाणी जो तलाउ हो उन में तरन पिया निकरण जी कोशिश पा कनि पर पाणीअ मां निकिरी न पा सघनि ॾाढी उञ बुख लॻी हन रड़ियूं पा कनि कुझु खाइण जे लाइ मिले उन्हनि खे का शइ न पई मिले पथरनि खे खाइनि पिया मानीअ वांगुरु चक पाइनि पिया चरियनि वांगुरु पथरनि खे मां पुछा कयमि इहे केर ऐं कहिड़े गुनाह जे करे
जवाब मिलियो जिब्रील अमीन फरमाए तो अल्लाह जे रसूल ही उहे जेके दुनिया में सूद खाइंदा व्याज खाइंदा सूद खोरन व्याज खोरन जी क़यामत ताईं अल्लाह या सज़ा मुकर्रर कई आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो वरी मां अॻिते हलियमि मांखे अहिड़ा माण्हू बि ॾेखारिया विया जो मलाइका हिकिड़नि माण्हुनि खे वारनि खां वठी करे छिके गीले करे धरतीअ ते उछलनि पिया उन्हनि जो मुंहुं मिटीअ सां मिलाए करे ऊंधे कंध सुमारे वॾा पत्थर खणी उन्हनि जे मुंडियुनि जे मथां उछलाइनि पिया उन्हनि जूं मुंडियूं चिथजी पियूं वञनि वरी सिधियूं पियूं थियनि वरी मलाइका चिथनि पिया। मां पुछा कयमि केरे कहिड़े गुनाह जे करे जवाब मिलियो अल्लाह जे रसूल ही उहे मर्द उहे औरतूं आहिनि जेके दुनिया में कननि सां आज़ान त ॿुधदा पर नमाज़ न पढ़दा नमाज़ में सुस्ताइब कंदा नमाज़ न पढ़ण नमाज़ में सुस्ताइब करण वारनि जी क़यामत ताईं अल्लाह से या सज़ा मुकर्रर करे छॾी आहे। नबी सजन फरमाया वरी मां हिकिड़ा माण्हू अहिड़ा बि ॾिठा जेके रड़ियूं ताऊं कनि पिया उन बुख ते तड़पनि पिया ओ जिस्म खां सॼे खां नंगा सिर्फ उन्हनि जूं उघड़ वारियूं जायूं ढकलाऊं बाक़ी उघाड़ा बीठा रड़ियूं ऐं ताऊं कनि पिया कुझु खाइण पीअण जे लाइ मिले कुझु ई उन्हनि खे न पियो मिले वॾा कंडनि वारा वण उन्हनि जे अॻितो पिया उन्हनि जा टुकड़ा पटे करे वात में विझनि पिया उन्हनि जा कंडा उन्हनि जे काकड़े में घिरी पिया वञनि ज़ुबान में घिरी पिया वञनि रत फुआरा करे वहे पई। मां पुछा कयमि जिब्रील इहे केर ऐं कहिड़े गुनाह जे करे जवाब मिलियो अल्लाह जे रसूल ही उहे माण्हू आहिनि जेके दुनिया में ज़कात न ॾींदा ज़कात न ॾियण वारनि जी बि क़यामत ताईं अल्लाह या सज़ा मुकर्रर कई आहे। करे नमाज जी पाबंदी कयो ज़कात पाबंदी सां ॾियो अल्लाह जे राह में ॾींदो अल्लाह तव्हांखे वधाई। क़ुरान अज़ीम में अल्लाह अज़ीम फरमातो मसलुल लज़ीना युनफ़िक़ूना अम्वालहुम फ़ी सबीलिल्लाह कमसलि हब्बतिन अंबतत सबअ सनाबिल फ़ी कुल्लि सुंबुलतिन मिअतु हब्बा वल्लाहु युज़ाइफ़ु लिमन यशा। तो मुझे नाले दे दींदो ज़कात मुझे नाले दे खैरातूं कंदो मां अल्लाह वधाईंदो मां जी हिकड़े दाणे मो सवे दाणा हिकड़े मण मो सवे मण ता खणो ज़मीनन में मां जे नाले दे दींदो मां अल्लाह इयो वधाई। पर जेके रब जे नाले ते नथा ॾियनि उन्हनि जे लाइ बि क़ुरान में अल्लाह ॿुधायो अल्लाह से फरमातो इन्नल लज़ीना यकनिज़ूना अज़्ज़हब वल फिज़्ज़ा वला युनफ़िक़ूना फ़ी सबीलिल्लाह फबश्शिरहुम बिअज़ाबिन अलीम यौम युहमा अलैहा फी नार जहन्नम फतुक्वा बिहा जिबाहुहुम व जुनूबुहुम व ज़ुहूरुहुम हाज़ा मा कनज़्तुम लिअन्फुसिकुम फज़ूक़ू मा कुन्तुम तकनिज़ून। फरमा तो जेके पांजन पैसनि खे सोननि खे चांदियुनि खे लिकाए वरी लिकाईंदा मां रब जे नाले ते नथा ॾियनि अल्लाह जी फरमा तो उहे उन्हनि जा पैसा उन्हनि जा सोन चांदी क़यामत जे ॾियारे विशू नांग थी करे उन्हनि खे ॾंबींदा उन्हनि जे मुंहनि खे ॾंबियो वेंदो उन्हनि जी पुठीअ खे उन्हनि जे पासनि खे ॾंबियो वेंदो। चल अल्लाह ताला असांखे नमाज़ जी पाबंदी इमामुल अंबिया रहमतुल आलमीन प्यारे पैगंबर जी सची गुलामी ऐं पाबंदीअ सां ज़कात ऐं खैरात ॾियण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं दुआ आहे चल अल्लाह ताला असां सभिनी खे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मेराज जो कदुर नसीब फरमाए। नबी संजन मेराज ते वञी ता असांजे लाइ नमाज जो तोहफ़ो जेके नमाज नथा पढ़नि ईअं सम्झो उन्हनि नबी संजन जे मेराज जो कदुर ई न कयो जे नमाज पढ़ी ॼण नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मेराज जो कदुर कयो नबी संजन जे मेराज खे मञो। चल अल्लाह ताला सभिनी खे नमाज पाबंदीअ सां पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अफ़सोस आहे हेफ़ आहे असांजे हाल ते जो जाते वञूं था ॿियो को मौज़ू खणी वाइज़ था कयूं त माण्हू रड़ियूं था कनि साईं कहिड़े मौज़ूअ ते वाइज़ कयूं नमाज जे बारे में तक़ीद कयूं हिते बेनमाज़ी घणा आहिनि हाणे मुस्लमान कलमे पढ़ण वारे खे नमाज जे लाइ वाइज़ कजनि। चल अल्लाह ताला सभिनी खे नमाज जी पाबंदी कुरान पाक सां इश्क प्यार मोहब्बत नसीब फरमाए नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सची गुलामी नसीब फरमाए। मां जेको चयो आहे ॿुधो अल्लाह ताला असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए।